सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मौजूद सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम डाप जे ॾस में अवां सभिनी खे अधिकार आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। रेडियो वॉइस ऑफ सिंध जंहिंखे सिंध जो आवाज़ चइजे त को बि वॾा न थींदो, ही जेको चैनल आहे असांजे सिंध जे वतन परस्त ॾाहे दोस्त इमदाद बुढे जी महिनतनि जो समर आहे ऐं जंहिंजे स्टूडियो मां असां अवां जे समातनि ताईं मुख़्तलिफ़ प्रोग्राम ईअं खणी चइजे त सिंध जो केस पेश कंदा रहिया आहियूं। ॾह जा ॾस में हर हफ़्ते सिंधी अदब में औरतनि जो हिसो तहत कंहिं हिकु या ॿिनि लेखकाउनि जो तारीफ़ पेश कयो वेंदो आहे, जंहिं में असांजो प्यारो दोस्त जेको सहाफ़त सां बि लाॻापियल आहे ऐं जेको जीमिस्ट बि आहे जाफ़र मेमन ऐं सुठो लेखक बि आहे, हुनजो तावन ख़ुशूसी तावन असां सां रहियो आहे। असां गुज़िरियल हफ़्ते सिंधी ॿोलीअ जे 3 लेखकाउनि ईश्वरी जोतवाणी, अनमरी शिमल ऐं एल्सा काज़ी जो तारीफ़ अवां जे अॻियां पेश कयो ऐं अॼु आऊं अवां जे अॻियां सिंध जे 2 आम लेखकाउनि बादाम नातवा ऐं बानू महबूब जो तारीफ़ पेश कंदसि। असां मुंहिंजे हिन तारीफ़ जी पहिरीं लेखिका आहे बादाम नातवा, जंहिंजो नालो उनवान खाके जो ॾिनो आहे ख़ुश खसलत खातो। शिकारपुर जी सरज़मीन सिंध जो इल्मी अदबी मर्कज़ पई रही आहे। हिन सरज़मीन मां केतिरा ई इल्म जा चिराग रोशन थिया ऐं उन रोशनीअ सां पूरी धरतीअ खे रोशन करे छॾियाऊं। जेतोणीकि सिंध जे अलमनाक साने विरांगे अदबी मैदान में हिकु वॾो खाल पैदा कयो आहे, जेको खाल भरजण निहायती मुश्किल आहे, छो त हितां जे हिंदू लेखकनि ऐं पब्लिशरनि जे लॾे वञण खां पोइ अदबी खाल पैदा थियण सां गॾु प्रेसूं बंदि थी वियूं, छापखाननि खे ताला लॻा। अहिड़ी सूरत हाल हुई जंहिंखे संभालण कंहिंजे बि वस में न हो। अहिड़े वक़्त में कंहिं लेखिका जो ईअं उभरी अचणु के मौजूदे खां घटि कीअं हो। अहिड़े ई माहौल मां बादाम नातवा नाले हिकु छोकिरी पंहिंजे भरपूर तवाज़न सां उभरी आई हुई, जंहिं अदब जे निहायती मरूफ़ सिर्फ़ मज़मून नवेसी सां आगाज़ कयो। सिंधी ॿोलीअ जी नामवर लेखिका बादाम नातवा 1920 धारे शिकारपुर में जनम वरितो। संदसि जनम तारीख़ जे हवाले सां तज़ाद आहे।
डॉक्टर अनवर पगार PhD थियसि शिकारपुर शहर जो सिंधी अदब में हिसो में जनम 7 मार्च 1924 ईस्वी जणायो आहे। जॾहिं त बादाम जी नंढी भेण रोशन आरा मुग़ल जो जनम साल 1924 ईस्वी जणायल आहे। इंसाइक्लोपीडिया सिंधियाना में बादाम नातवा जो जनम साल 1930 ईस्वी जणायल आहे, जीअं त रोशन आरा बादाम खां 4 साल नंढी हुई ऐं रोशन आरा जो जनम 1924 ईस्वी केतिरनि ई हवालनि में मिले थो। जेकॾहिं रोशन आरा जो जनम 1924 ईस्वी में थियो आहे त बादाम नातवा जो जनम 1920 ईस्वी शुमार करे सघिजे थो। हिन इब्तिदाई तालीम शिकारपुर में वरिती, उन बाद गर्ल्स कॉलेज हैदराबाद में दाख़िला वरिताई, जिते बाद में संदसि नंढी भेण रोशन आरा बि पढ़ण लाइ आई ऐं ॿई भेनरूं हॉस्टल में रहंदियूं हुयूं। अहिड़ी रीति हिन मैट्रिक बम्बई यूनिवर्सिटीअ मां पास कई। बादाम नातवा नंढी उमिरि में ई लिखणु शुरू कयो, छाकाणि जो शिकारपुर जी इल्मी अदबी ज़ात खां उहा पाण बचाए न सघी ऐं उनजो हिसो बणिजी वई हुई। इन शुरू खां ई मज़मून नवेसीअ खे तरजीह ॾिनी। वाज़ा रहे त उन वक़्त ताईं असांजे सिंधी अदब में का बि मुस्लमान औरत मज़मून नवेसीअ में उभरी साम्हूं न आई, बल्कि उन वक़्त ताईं हिन आम सिनफ़ खे सिंधी अदब में का ख़ासि जाइ न मिली हुई। एकड़ ॿेकड़ खे मज़मून ज़रूरु छपबा हुआ। दीवान कोड़ेमल जो मज़मून ते किताब पको प छपियल हो, जेको सिंधी अदब में मज़मून ते पहिरियों किताबु आहे। हिन जो पैदाइशी नालो ई बादाम हो, पर बाद में हिन पंहिंजे नाले पुठियां तख़ल्लुस नातवा लॻायो, जंहिं मुतलिक़ पाण ई हिकु इंटरव्यू में इज़हार कयईं त नातवा जी माना कमज़ोर ऐं औरत कमज़ोर आहे। हिन माहवार अदियूं खे ॾिनल हिकु इंटरव्यू में पंहिंजे नाले मुतलिक़ इंकशाफ़ कंदे चयो हो त नालो बादाम अथमि। हिन अक्सर माण्हू पुछंदा आहिनि त हीउ नालो छो। हक़ीक़त आहे त शिकारपुर में कोयटा जा पठान सर्द मौसम में ईंदा हुआ, जिन जूं नियाणियूं तालीम वठण ईंदियूं हुयूं। उन्हनि पठाणनि जा उहे नाला हूंदा हुआ ऐं अम्मा स्कूल जी एडमिनिस्ट्रेट हूंदी हुई ऐं उन्हनि मां हिकु नालो यानी बादाम मूं लाइ मुंतख़ब कयाई। बादाम नातवान जो मुतालो वसी हो ऐं वटि लिखण जो ॾांव हो। हीअ सिंधी अदब जी वाहिद औरत लेखिका आहे जंहिं मज़मून खे फिक्शन जो रूप ॾिनो। संदसि पहिरियों किताब शिकस्त ज़िंदगी आहे, जेको 2 भागनि में 2.5 सुफ़्हनि ते मुश्तमिल आहे। हिन किताब जो पहिरियों छापो कराचीअ मां छपियो हो। संदसि ॿियो किताब ख़ुश ख़सलत ख़ातून सिंधी अदबी बोर्ड पारां 1956 ईस्वी में छपियो। बादाम हिन किताब में औरतुनि जे लाइ निहायत ई गहराई ऐं बारीक बीनीअ सां लिखियो आहे। हिन किताब में शामिल समूरा मज़मून औरतुनि जे ख़ूबियुनि, ख़ासियतुनि, पीड़ाउनि, तालीम, वालदेन ऐं औलाद जूं ज़िम्मेवारियूं, ॿार ऐं फ़िज़ा, हुस्न ऐं इश्क, अमल ऐं इबादत, परहेज़गारी वग़ैरह जहिड़नि आम नुक़्तनि ते आहिनि। ऐं इन पंहिंजी अमर जी बि ॾाढी साराह कई आहे। हिन किताब जो माॻ सिंधी ॿोलीअ जे नामेवार अदीब मीरा मोहम्मद शाह लिखियो आहे। किताब जी अहमियत जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त हिन किताब जूं 200 कापियूं ऐं इनाम उन वक़्त जे बोर्ड जे सेक्रेटरी मोहम्मद इब्राहिम जोए असांखे ॾिनो वियो हो। ऐं हिन किताब जो ॿियो छापो 1966 ईस्वी में, टियों छापो 1999 ईस्वी में छपियो। हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि वाज़ा कंदो हलां त हीअ किताब ख़ुश ख़सलत ख़ातून असांजे केतिरनि ई अदीबनि पंहिंजे अदबी तारीख़नि में हिन किताब खे नावल करार ॾिनो आहे ऐं असांजे केतिरनि ई दर्सी किताबनि में भई हिन किताब खे जेको नावल करार ॾेई पढ़ायो वञे थो। पर हीअ किताब नावल न पर मज़मूननि जो मजमूओ आहे ऐं जंहिंजी किताब जे मुआद में मीरा मोहम्मद शाह बि तस्दीक आहे। बादाम जो टियों किताब कल्बी कुंज आहे, जेको शिकारपुर मां शाया थियो। जंहिंखे नामवर फिलासफ़र अलामा आहे काज़ी तबसरो कंदे सारायो। उन खां अलावा संदसि तसनीफ़नि में निमाही नार, खुलवत में नाविल ऐं रुनम रतफड़ा नाविल क़ाबिल ज़िक्र आहिनि। उबरांगे खां पोइ जे लेखकाउनि में पहिरीं सिंधी लेखिका आहे जंहिंजो पहिरियों नाविल रुनम रतफड़ा छपियो। बादाम नातवा जे अदबी तौरे जे हवाले सां डॉक्टर परवीन मूसा मेमन पंहिंजी PhD थीसिस में लिखियो आहे त
बादाम नातमा सिंध में पहिरीं औरत नाविल ऐं ख़ुदरत में आहिनि। बादाम औरत जे शख़्स अहमियत खे तरजीह ॾींदे लाशाना पैगाम तौर पंहिंजो मौक़िफ़ मज़मूननि ऐं नाविलनि ज़रिए नसर में पेश कयो आहे। तारीरनि खे सैयद मीरा मोहम्मद शाह आलम आहे काज़ी ऐं ॿियनि सारायो आहे। बादाम जा नाविल इस्लाही ऐं अख़लाक़ी मौज़ूअनि जी नुमाइंदगी कनि था। परवीन मौसा जी हीअ राय निहायती वज़नदार आहे, अहम जाइ वाला रहे थी, छाकाणि जो हीअ राय जेका क़ाइमु कई वई आहे इहा सिंधी नसर जी तरक़ी में औरत लेखकाउनि जो हिसो PhD थीसिस में ॾिनी वई आहे। उन करे हिन राय जी अहमियत अञा पिण वधी वई आहे। ऐं जहिड़ी रीति बादाम नातमा विरहाङे खां पोइ ही पहिरीं सिंधी नाविलकार औरत हुई, अहिड़ी रीति विरहाङे खां पहिरीं बि आम लेखिका पहिरीं नाविलकार पूरी सघार आहे। बादाम पंहिंजी भेण रोशना खां जी वफ़ात ते संदसि शिकिर हिकु रिसालो पंहिंजी यादि में बि छपायो हो जेको निहायती मयारी रिसालो हो। बादाम नातमा जे सिंधी ॿोलीअ सां गॾोगॾु उर्दू फारसी ऐं अंग्रेज़ी ते बि उबूर हो। बादाम नातमा जी शादी नेरताल खे थेबा ख़ानदान मां थियल हुई। नामवर कहाणीकारा नसीम थेबो संदसि धीउ हुई। सिंधी ॿोलीअ जी हिन बरख लेखका 8 फरवरी 1988 ईस्वी ते वफ़ात कई। खेसि आबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो, जॾहिं त संदसि पुटु मीर थेबो खाबी धुर जी सियासत में शामिल रहियो आहे। बुज़ुर्ग सामीन, हीअ बि असांजी बादाम नातमा जंहिंजे इल्मी अदबी तख़लीक़ी पोरे ते अव्हांखे ॿुधायो वियो। ऐं बादाम नातमा जीअं त विरहाङे खां पोइ जी पहिरीं सिंधी नाविल नगार औरत आहे ऐं पहिरीं मज़मून नवेसी में पहिरियों फिक्शन खे साम्हूं आणींदड़ ई लेखिका आहे। पर अफ़सोस असांजे अदबी तारीख़ुनि जो इहो आहे जो हिन जो बि ज़िक्र ईअं कयो वियो आहे ॼण न हुजे। ॿियो त ठहियो डॉक्टर अनवर पगार आकड़े पंहिंजी PhD थीसिस में बि हिनखे मुख़्तसर लफ़्ज़नि में समायो आहे। जेतोणीकि उहा PhD थीसिस आई शिकारपुर ते त पोइ घटि मां घटि हिन क़िस्म जे आम लेखकनि खे उहा जाइ मिलणु घुरिजे आहे, उहा अहमियत मिलणु घुरिजे आहे जेका न ॾिनी वई। बहरहाल सिंध आहे, सिंध जो अदीब आहे, सिंध जो नक़ाद आहे, उहो पंहिंजा फ़ैसिला पाण मढ़ींदो आहे। तंहिं करे उन्हनि जी सोच ते सवाइ अफ़सोस जो ॿियो कुझु बि नथो करे सघिजे। मौजूद सामीन, हाणे ऐं अव्हां जे साम्हूं सिंध जी हिकिड़ी बहितरीन कहाणीकारा बानू महबूब चुखियो जो तारुफ़ पेश करे रहियो आहियां। हिन खाके जो उनवान संदसि ई हिकु कहाणी मां रखियो आहे, जंहिं कहाणी जो टाइटल आहे साह सॻे में। नामवर कहाणीकार ऐं शाइरा बानू महबूब चुखियो 25 सितंबर 1969 ईस्वी ते रायपुर ज़िले नौशहर फिरोज़ में नामवर अदीब महबूब चुखिये जे घर में जनमु वरितो। संदसि ग़ुलाम बतौल आहे। हिन 1987 ईस्वी में मैट्रिक मेरापुर हाई स्कूल मां कई। MA सिंधी 1994 ईस्वी ऐं MSc स्टेटिस्टिक्स में 1995 शासिलत यूनिवर्सिटी खैरपुर मां कयाई। पाण हिन वक़्तु गवर्नमेंट कॉलेज खैरपुर में स्टेटिस्टिक्स में लेक्चरर आहे। बानू हिकु इल्मी अदबी घराणे में अखि खोली, जंहिं करे संदसि इल्मी अदबी तरबियत बि बहितर नमूने थी। संदसि वालिद उस्ताद हुअण सां गॾु पंहिंजे वक़्त जो नाले वारो अदीब थी गुज़रियो आहे, जंहिं वटि पंहिंजे घर में शानदार लाइब्रेरी पिणु क़ाइमु कयल हुई। अहिड़े इल्मी अदबी माहौल मां बानू जो उसरणु लाज़मी हो। हिनखे अदबी वाट अल साहिब खां विरसे में मिली, पर हिन पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप क़ाइमु कई आहे। हिन लिखण जी शुरूआति 90 वारे ॾहाके खां कई। 1990 ईस्वी में संदसि लिखणियूं सुगड़ियुनि सथ रिसाले में छपियूं। उन बाद टिमाही मेरान सरतियूं ऐं ॿियनि रिसालनि ऐं अख़बारनि में कहाणियूं ऐं शाइरी छपाइण शुरू कई। हूअ नसर थोरे नज़म में पंहिंजी हैसियत मञाए चुकी आहे। हिन जे कहाणियुनि में औरत जे किरदार खे वधीक अहमियत मिलियल ॾिसे थी।
ऐं संदसि कहाणियूं प्लाट तोड़े डिक्शन ते पूरो लहंदा आहिनि। जेतोणीकि इन जो इज़हार जो अंदाज़ सादो आहे पर उन सादगीअ में किरदार निगारी ज़बरदस्त कई आहे। संदसि कहाणी सा सॻे में सूर निज ॻोठाणे पसमंदर में लिखियल आहे, जंहिंजो मुख्य किरदार जुमन ॾाढो ज़िद्दी आहे ऐं पंहिंजे भाउ खां कावड़जी घर छॾे थो वञे, पर जॾहिं हू मौत जे बिस्तरे ते आख़िरी पसान में हुजे थो त संदसि उहो भाउ घणो यादि थो अचेसि। भाउ जी मोहबत हिनखे हथ सां लाहे थी विझे ऐं हू पंहिंजे भाउ खे नियापो करे थो। भाउ सां मिली नो बनो थी थो वञे ऐं भाउ जे वञण खां पोइ हू पंहिंजी घरवारीअ सां माज़ीअ जूं सारियूं सारे थो। हिन कहाणी जा डायलॉग ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। तंहिं ॾींहुं जॾहिं भाणसी जी सिक संदसि मन में लॾा लाहे वेठी हुई तॾहिं हुन रिडी जी दिलि भरिजी आई। ॿियो डायलॉग आहे, हिन ज़ाल जे चवण ते हू घर छॾे ॾिनो हो ऐं काफ़ी अरसो न्याणी जे दर ते रहियो, पर ॼण ब्राह्मणनि में अछूत थी रहियो हो। अहिड़ो ई हिकिड़ो ॿियो डायलॉग जेको मूंखे तमामु घणो वणियो हो, पैगम्बर ऐं पीर, पैगम्बर ऐं पीर बि कीअं था घटि आहिनि, अदा खे बेपरवाह आहिनि। जुमन जी मुअल दिलि मथां अञा बि भाणस जा ॾिनल पैसा पिया हुआ, जिन ते भाणस जा लुड़क ईअं पखिड़ियल हुआ जीअं संदसि नंढड़े यतीम भाउ जे मन में अकेलाई, उदासी ऐं दर्द जा पाछा पखिड़ियल हुआ। पंछी कहाणी के माई मेरान में 1991 ईस्वी में छपी। हिन कहाणी ज़िद, अना, हठ, महरूमी, वेसा ऐं प्यार ते ॿधल आहे ऐं आम ॻोठाणी ज़िंदगीअ जी अकासी कंदड़ आहे। संदसि हिकु ॿी कहाणी गोदड़नि में गुल बि एहसासाती कहाणी आहे। हीअ कहाणी हिकु माउ जे इर्द गिर्द घुमे थी, माउ जेका अञा पहिरियों भेरो वहम जा सूर सहे थी। हिन कहाणीअ में उन औरत मथां औरतनि जी पीड़ा खे ज़ाहिर कयो वियो आहे। उहा ॿार ॼणण महिल केतिरनि तकलीफ़नि मां गुज़रे थी, केतिरियूं ई भोगनाऊं भोगे थी। उन वेले सोचे थी त हाणे कॾहिं बि ॿीहर गर्भवती न थींदी, पर जॾहिं हू पंहिंजे लख़्त जिगर खे ॾिसे थी उहे समूरियूं पीड़ाऊं विसरी वञनि थियूं ऐं माउ जी ममता जागी पए थी ऐं गॾोगॾु ज़ाल जे मुड़ुस सां मोहबत खे ज़ाहिर कयो वियो आहे जेका बेअंत ऐं लाज़वाल आहे। हिन कहाणीअ जा डायलॉग बि मोहबती शाइरी ॾींदड़ आहिनि। हिकिड़ो डायलॉग ॾाढो ख़ूबसूरत डायलॉग आहे जेको प्यार ऐं पवित्रता खे छुईंदड़ आहे। मोहबत में बि औरत घणो थी भोगे। मोहबत ऐं भोगना जो रिश्तो जीअं अमर आहे, जीअं औरत जो भोननि सां। उहो कुदरत जो तख़लीक़ कयल टेड़ू आहे। सुलेले खे ॾिठो वञे त औरत जंहिं शइ खे हिन दुनिया में अक्सर सां चाहे उहो महंदी आहे। हुनजो आवाज़ जॾहिं कन पियो त अहिड़ो ॿार किनूं छो ॼणियो अथई। आयो छा आहियां, सभु डॉक्टर ऐं नर्सूं ॾिसी चवनि पिया त तव्हांजो पुटु सफ़ा तव्हां जहिड़ो आहे। हिन जे आवाज़ में अजीब क़िस्म जो मिठास ऐं अंदाज़ महसूसु कयाई, ॼण अॼु सभिनी जीवन जे ॾियारण खां वधीक ख़ुशि हो ऐं उहो एतिरो त शर्माइजी वई चई सही त मूंखे त किनो नथो लॻे, न ही न हिन जो। संदसि कहाणी मुशाहिदा थी आहिनि। हर कहाणी जी मददगारी ईअं थी करे पहिरियों कहाणी पीड़ाउनि मां गुज़रे आहियूं। अहिड़ी तरह हिन ॿारनि लाइ कहाणियूं ॾिठियूं आहिनि जिन मां हिकु कहाणी सुल्तानी स्वाद आहे जंहिंमें केतिरा ई नथियत जा नुक़्ता संभालियल आहिनि। कहाणियुनि खां अलावा शाइरी बि कई आहे। संदसि शाइरीअ में बि अणख एहसास छिपियल आहिनि। संदसि चाहियां थो त लुत्फ़ंदो थियो। तुंहिंजी जुदाईअ में कुझु हथ तुंहिंजो हो, कुझु हथ मुंहिंजो हो
ऐं वॾो हथु ज़माने जो हो। असां ॿिन्हीअ जे विच में जुदाई वञे पई फैल बि पूरी कंहिं उफ़ा जीअं। कुशन खे चओ असां संदन सब्ज था चाहियूं। घणनि ॾींहंनि जी बुख खां पोइ गैरत थधी थी वई आहे ग़रीब जे विसामियल चुल्ह जीअं। बानूअ जा नसरी नज़म एहसासनि जी अख़्त कथा आहिनि। ही समूरियूं पीड़ाऊं हर उन माण्हू जूं आहिनि जेको शौरी सोच रखे थो विछोड़े में ज़माने सां गॾु पंहिंजे पाण खे कसूरवार चवणु, ख़ुशियुनि जो तब्ज छिकाइण, बुख गैरत खे सॾो करे छॾे। असां जंहिं समाज में रहूं था असांजी सोच असांजूं गैरतूं बजाए ललकार बणिजनि जे गुरबत जे घाणे में पीटजंदियूं रहियूं आहिनि। असां हिन जदीद दौर में सुधरियल मुआशरे जा अणसुधरियल माण्हू आहियूं। ज़ाहिर ॻाल्हि आहे अहिड़े मुआशरे मां शाइरी फितरत जा रंग कीअं थी निर्वार करे सघे। असांजी सोच ते पारा, असांजी मोहबतनि ते संगीनूं, असांजी आवाज़ जी गूंज खे हमेशह दॿायो वियो आहे। असांजे हथनि मां कलम फुरियो वियो आहे। बानूअ जा इशार अॼोके सिंध जे हक़ीक़ी अकास कंदड़ आहिनि। साॻे पसमंदर में संदसि हिकु टेड़ू हिकु ॾिजे थो। पतीअ वारा ॿार उस्ताद पियो आराम करे मानीटर ते ॿार। तालीम जो नून माण्हूअ खे हूंदो आहे जंहिंजे अंदर में एहसास दिलि हूंदी आहे ऐं आईंदे जो क़दरदान हूंदो आहे। बानू महबूब जो ही टेड़ू हिन समाज जो उस्ताद खे अहिड़ो त वेण आहे जो अॼु जो उस्ताद उन वेण मेणे खे सम्झी वञे ॿारनि जे मुस्तक़बिल सां हू कॾहिं बि न खेॾे। हिन वक़्त ताईं संदसि केतिरियूं ई तख़लीक़ूं छपिजी चुकियूं आहिनि। हिन पाबंद शाइरी बि कई आहे पर संदसि सुञाणप हिकु कहाणीकार वारी आहे ऐं खेसि बहितरीन कहाणी जे एतिराफ़ तौरु नसीम खल अवार्ड बि मिली चुको आहे। बानू महबूब असांजे मौजूदा टेही जी बनियल कहाणीकार आहे, बहितरीन कहाणीकार आहे। जेतोणीकि हिन शाइरी बि कई आहे। शाइरी जे तक़रीबन सभिनी सिन्फ़नि ते हिन आज़माई कई आहे। हिन टेड़ू तमामु शाहकार लिखिया आहिनि पर पोइ बि हिन जी सुञाणप अहिड़ी सुञाणप जंहिंखे चइजे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कहाणीकारा तौरु आहे। ऐं हिन जे कहाणियुनि में ख़ासि तौर ते जेका शइ आहे उहा ॿारहाड़ी आहे। ॿारहाड़ी जा मौज़ू आहिनि, ॿारहाड़ी जो ॻाल्हियूं आहिनि, ॿारहाड़ी जा अहसास आहिनि, ॿारहाड़ी जे माण्हुनि जूं कथाऊं आहिनि। हिन जेका तशबीह ॾिनी आहे या कहाणी में जंहिं डायलॉग जी हिन चूंड कई आहे उहो डायलॉग बि ॿारहाड़ी जे माण्हुनि जे अहसास ते ॿधल आहे। उनजी चेंद बि हुन ॻोठड़नि मंझां कई आहे। जंहिं करे हिन जे कहाणियुनि में हिकिड़ी इन्फरादियत आहे ऐं सिंध जे मौजूदा वक़्त जे बहितरीन कहाणीकारनि में शुमार थिए थी। ऐं साॻे हवाले सां असांजी ख़ुशख़ासलत ख़ातून जी लेखिका बादाम नतवा बि कहाणी में थोरे नाविल में मुनफ़रद लेखिका आहे। हिन जा मौजू बि मुनफ़रद आहिनि। हिन जा जेके बि डायलॉग रहिया आहिनि कहाणियुनि जा या नाविल में उन्हनि जी बि हिकिड़ी पंहिंजी इन्फरादियत आहे। हूअं जेतोणीकि शिकारपुर असांजी सिंध खे जेकॾहिं ॾिसिजे त शिकारपुर ऐं हैदराबाद बरांगे खां पहिरीं ॿ अदब जा वॾे में वॾा मर्कज़ हुआ पर पोइ अॻिते हली जो आहे सो उहे ॿई मर्कज़ कंहिं न कंहिं हवाले सां जेको आहे सो ख़ाली थी विया। बादाम नतवा ख़ासि तौरु शिकारपुर में 4 आम लेखिकाऊं जेके पंहिंजे वक़्त में उसूरी निकितियूं जंहिंमें बादाम नतवा आहे, रोशन आरा मुग़ल आहे, असांजी रशीदा एजाब आहे, असांजी सुमेरा ज़रीन आहे। हिननि 4 लेखिकाउनि हिकिड़ी पंहिंजी अलॻि सां छाप छॾी आहे। अहिड़ी तरह शेखयाज़ जी घरवारी इक़बाल बेगम बि कहाणियूं लिखियूं आहिनि। उन जी हिकिड़ी कहाणी छपियल जेका आहे सा मूंखे मिली आहे।
पर असां वटि हलंदो इहो आहे जो असांजा जेके बि रिसाला निकिता आहिनि या जेके बि अख़बारूं निकितियूं जे केतिरियूं ई अहिड़ियूं असांजो लेखकाऊं आहिनि जेके इनफरादी तौर ते किथे छपियूं किन रिसालनि में या किन अख़बारनि जो या के अहिड़ा सफ़ा निकिरंदा उन्हनि में त उन्हनि जो रिकॉर्ड असां वटि महफ़ूज़ कोन थी सघियो जेकर असांखे केतिरनि अहिड़नि राइटरनि जी ख़बर न पइजी सघी आहे त उहे राइटर बि रही चुकियूं आहिनि या उन्हनि जो को अदब में हिसो रहियो आहे जीअं मूं हींअर ज़िक्र कयो इक़बाल बेगम जो उहा हींअर ताज़ो जेको हिसो उहो उनजी कहाणी मुंहिंजी नज़र मां गुज़री आहे जंहिंखे आउं यकीनन उनजो तारीफ़ जेको आहे सो ॿिए भाङे में शामिलु कंदुसि मौजूद सामीन असां रेडियो वॉइस ऑफ सिंध तां इहो जेको सिलसिलो शुरू कयो आहे सिंधी अदब में औरतुनि जो हिसो हिन में असांजी जेका कोशिशि वधि खां वधि इहा कोशिशि आहे त उन्हनि लेखकाउनि खे अव्हांजे साम्हूं आणियूं जिन लेखकाउनि कंहिं न कंहिं हवाले सां पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप क़ाइमु कई आहे पंहिंजी हिकु अलॻि छाप छॾी आहे ईअं खणी चइजे त पंहिंजे हिसे जो हिकिड़ो वॾो कमु कयो आहे सो अॻिते जे लाइ बि असांजी इहा ई कोशिशि रहंदी त असां हिन अदबी तारीख़ जे हिन सिलसिले खे अञा बि अॻिते वधायूं अञा बि जेके लेखकाऊं असां खां रहिजी वियूं आहिनि उन्हनि खे बि असां साहेड़ियूं उन्हनि खे बि समेटियूं उन्हनि खे बि जेको अदबी तारीख़ हुन में सिंध जी तारीख़ हुन में उन्हनि खे पंहिंजी अहमियत मिलणु घुरिजे उन्हनि खे जोगी जाइ मिलणु घुरिजे अॼु असां बादाम रातो ऐं बानू महबूब जे तारीफ़ अव्हांजे अॻियां पेश कयो इनशाला ईंदड़ हफ़्ते हिकु भेरो ॿीहर अव्हांजे साम्हूं किन बि ॿियनि लेखकाउनि सां गॾु पेश थिबो तंहिं करे हिन वक़्तु अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त सिंध सलामत साथ सलामत अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन